साइंस क्लास 7 बाब 8 सबक 8 तत्व समरी आया साइंस उस्ताद नजुला चन्ना अवां गे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार अॼु असां बाब 8 गर्मीअ जो मुंतकिल थियण जो तत्व समरी पढ़ंदासीं। समरी में असांखे किताब में 12 नुक्ता जेके आहिनि 12 पॉइंट्स उहे मिलियल आहिनि। हिकिड़ी हिकिड़ी खे असां वीडियो लेक्चर्स मंझां वज़ाहत करे पेश कंदा वेंदासीं। गर्मी तवानाई जो हिकु क़िस्म आहे। फॉर्म्स ऑफ एनर्जी असांजे चौधारी तवानाई जेका आहे उहा मुख़्तलिफ़ सूरतुनि में मिले थी। तवानाई कम करण जी सघ खे चइबो आहे। मिसाल जे तौर ते न्यूक्लियर एनर्जी उहा पिणु तवानाई जो हिकु क़िस्म आहे। इलेक्ट्रिक एनर्जी बिजली वारी तवानाई आहे। मैग्नेटिक एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे ऐं थर्मल एनर्जी आहे, काइनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी। ईअं सभिनी तवानाई जे क़िस्मनि वांगुरु हिकिड़ो क़िस्म थर्मल एनर्जी गर्मी वारी तवानाईअ जो बि आहे। गर्मी कंहिं बि वधीक टेम्परेचर वारे जिस्म खां घटि टेम्परेचर वारे जिस्म ॾांहुं मुंतकिल थी वेंदी आहे। इहो गर्मीअ जे सफ़र जो, गर्मीअ जी मुंतकिली जो उसूल आहे त घणे गर्मी पद वारनि जिस्मनि खां गर्मी घटि गर्मी पद वारनि जिस्मनि ॾांहुं मुंतकिल थींदी आहे। सिजु तमामु घणो गरम हूंदो आहे, उनजो गर्मी पद वधीक हूंदो आहे। इन जे करे उनजी गर्मी जेका आहे ज़मीन ताईं, चंड ताईं, ज़मीन ते मौजूदु माण्हुनि ऐं फ़सुलनि ताईं पहुचंदी आहे। छो त ज़मीन, फ़सुल, माण्हू ऐं चंड उन्हनि जो गर्मी पद घटि हूंदो आहे, सिज जो गर्मी पद वधीक हूंदो आहे। गर्मीअ जे मुंतकिल थियण जा 3 तरीक़ा या नमूना आहिनि। पसरण कंडक्शन जेको नहरनि शयुनि में थींदो आहे। वहकिरनि रस्ते कन्वेक्शन गर्मी वहकिरनि रस्ते जेका मुंतकिल थींदी आहे पाणियाठ ऐं गैसुनि में थींदी आहे। नंबर 3 तरीक़ो आहे लहरुनि वारो तरीक़ो या शुआनि वारो तरीक़ो रेडिएशन, जेको हवा बि मौजूदु न हुजे, पाणियाठ बि न हुजे, तॾहिं बि हिकिड़े हंध खां गर्मी ॿिए हंध ताईं पहुचे त उन तरीक़ेकार खे रेडिएशन लहरुनि वारो तरीक़ो चइबो आहे। सो गर्मी 3 तरीक़नि सां मुंतकिल थींदी आहे, कंडक्शन, कन्वेक्शन ऐं रेडिएशन। पसरण कंडक्शन वारो तरीक़ो फ़क़ति नहरुनि शयुनि रस्ते थींदो आहे। सभई धातु मेटल्स सुठा गर्मी पसराईंदड़ हूंदा आहिनि। कंडक्शन वारो जेको तरीक़ो आहे उहो नहरुनि शयुनि में थींदो आहे, पर तव्हांखे यादि रखणु घुरिजे त नहरियूं शयूं या सख़्तु शयूं जेके आहिनि उहे सभई जो सभई गर्मीअ जूं पसराईंदड़ कोन आहिनि। के मिसाल जे तौर ते वुड जेको आहे काठ, उन मां गर्मी कोन टपंदी आहे, क्रॉस न कंदी आहे। बाक़ी जेके सख़्तु शयूं जेके धातु थियनि थियूं उहे सभई गर्मीअ जा सुठा पसराईंदड़ आहिनि। मिसाल जे तौर ते ट्रामो गर्मी जो तमामु सुठो पसराईंदड़ आहे। एल्यूमिनियम, गोल्ड, लोह, इन जे करे असांजा जेके रध पचाउ जा थांव हूंदा आहिनि उहे धातुअ जा ठहियल हूंदा आहिनि त जीअं उन्हनि खे गरम कजे त उहे भाॼीअ खे या पाणीअ खे मथे वरी उहा गर्मी ट्रांसफर कराए सघनि। सो यादि रखो त सभई धातु नहरियूं शयूं जेके आहिनि उहे धातु गर्मी जा सुठा पसराईंदड़ हूंदा आहिनि। जेकी शयूं गर्मी पसराए नथियूं सघनि तन खे अण पसराईंदड़ बेड कंडक्टर या गर्मी रोक इंसुलेटर शयूं चइबो आहे, जीअं काठ, प्लास्टिक, शीशो वग़ैरह। काठ इहो सख़्तु आहे। फोम जेको आहे जंहिंमें चांहि असां पार्सल वग़ैरह जेका मिलंदी आहे, ऐं प्लास्टिक जेका आहे जेको थांवनि ते ॻन चढ़ियल हूंदा आहिनि। इहे समूरियूं शयूं ऐं इन्हनि सां गॾोगॾु ॿियूं शयूं बि जेके सख़्तु हूंदियूं आहिनि पर उहे गर्मीअ जूं जेके आहिनि बेड कंडक्टर हूंदियूं आहिनि, अण पसराईंदड़ हूंदियूं आहिनि, या गर्मी रोक हूंदियूं आहिनि, इंसुलेटर हूंदियूं आहिनि। इन जे करे हिकिड़े धातुअ जे थांव में जंहिंमें तव्हां चांहि कंदा आहियो ॿाटे में, उन जो ॻन जेको आहे उहो प्लास्टिक जो हूंदो आहे या काठ जो हूंदो आहे, त उहो गर्मी खे रोके छॾींदो आहे। हेसी ताईं त ॻन गरम थींदो, पर प्लास्टिक हुजण जे करे मथे इहा गर्मी हिते रुकिजी वेंदी, छो त प्लास्टिक जेका आहे उहा गर्मीअ जी रोकींदड़ आहे, इंसुलेटर आहे या अण पसराईंदड़ आहे, बेड कंडक्टर आहे। इन खां बाद वहकिरनि रस्ते गर्मी जे मुंतकिल थियण वारो अमल कन्वेक्शन फ़क़ति पाणियाठ ऐं
गैस जहिड़ियुनि शयुनि में थींदो आहे। हाणे असां पंहिंजे वीडियो लेक्चर में कन्वेक्शन जे लाइ पढ़ियो हुयोसीं त जीअं लिक्विड आहे, पाणियाठ जेके बि आहिनि जेकॾहिं उन्हनि खे गरम कंदासीं त उहे वहकिरनि रस्ते गरम थींदा आहिनि पिया। हीअ जॾहिं पाणी हिते बाटे में पियल आहे, हिन खे हेठां असां गरम था कयूं त हितां वारा जेके मालिक्यूल आहिनि उहे गरम थींदा ऐं उहे मथे वेंदा। हाणे वरी जेके थधा मालिक्यूल आहिनि उहे उन्हनि जी जॻह वठंदा। छा थींदो त हिकिड़ो वहकिरो पैदा थींदो, हेठियां गरम मालिक्यूल मथे वेंदा, मथियां थधा हेठि ईंदा, हेठियां गरम मालिक्यूल हेॾां मथे वञनि था, हेॾां वारा थधा मालिक्यूल हेठि अचनि था। ईअं पाणीअ जे अंदरि वहकिरो पैदा थींदो आहे, असांखे पाणी में चुरपुर नज़र ईंदी आहे। ईअं ई समूरा पाणियाठ जेके आहिनि उहे वहकिरनि जे ज़रिए, कन्वेक्शन जे ज़रिए गरम थींदा आहिनि। साॻे ई तरीक़े सां जेको हवा या गैस आहे उहे पिणु वहकिरनि जे ज़रिए ई गरम थींदा आहिनि। जीअं तव्हां तीली ॿारींदा आहियो त तव्हां ॾिठो हूंदो त तीली जेका आहे उहा हमेशह मथे तरफ़ ॿरंदी आहे, छो त उहा तीली पंहिंजे आसपास वारी जेका हवा आहे अथसि मथी, उनखे जीअं गरम कंदी त उहे हल्का मालिक्यूल थी वेंदा ऐं उहे मथे तरफ़ हलंदा वेंदा आहिनि। हल्की शइ सदाईं मथे वेंदी आहे। जीअं पाणीअ में अंदरि तव्हां फोम जलेबी हो त या पाणीअ में हवा जो भरियल फूकणो जलेबी हो त हवा हल्की आहे, उहा अंदरि पाणीअ में मथे तरी वेंदी। ईअं ई हवा जीअं गरम थींदी त उहा मथे हली वेंदी, तंहिंजे करे तीली जेका ॿरंदड़ हूंदी आहे उहा बि मथे ॿरंदी आहे। गरम मालिक्यूल मथे वेंदा, थधा मालिक्यूल हेठि ईंदा। सो इहो हवा बि जेका आहे उहा बि कन्वेक्शन जे ज़रिए ई गरम थींदी आहे। लहरुनि रस्ते मुंतक़िल थींदड़ गर्मी लाइ कंहिं जिस्म या मीडियम जी ज़रूरत कोन हूंदी आहे। रेडिएशन वारो जेको तरीक़ो आहे, लहरुनि रस्ते मुंतक़िल थियण वारो जेको तरीक़ो आहे गर्मीअ जो, उन में कंहिं बि जिस्म जी ज़रूरत कोन्हे का, कंहिं बि मीडियम यानी ज़रिए जी ज़रूरत कोन्हे का। सिज ऐं ज़मीन उन्हनि जे विच ते हिकिड़ी खिला आहे, वैक्यूम आहे, पर इन सिज जी गर्मी जेका आहे इन खिला मां टपी अचे करे ज़मीन ताईं पहुचे थी। हाणे इन खिला में न हवा आहे, न इन में पाणियाठ आहे, न का सख़्तु शइ आहे जेका सिज ऐं ज़मीन खे मिलाईंदी हुजे। खिला आहे, कुझु बि कोन्हे को, पर इन जी गर्मी सिज जी ज़मीन ताईं पहुचे थी, छो त लहरुनि रस्ते अचे थी, रेडिएशन्स जे ज़रिए अचे थी। इहे रेडिएशन्स पंहिंजो पाण सफ़र कंदा आहिनि, इन्हनि खे कंहिं बि ज़रिए जी ज़रूरत कोन हूंदी आहे। वहकिरनि रस्ते गर्मीअ जे मुंतक़िल थियण वारो अमल कन्वेक्शन माहौल में पैदा थींदड़ आहे, जंहिं करे नसीम बहर ऐं नसीम बहर पैदा थींदियूं आहिनि, यानी सी ब्रीज़ ऐं असां लैंड ब्रीज़ पढ़ियो हुओसीं। थधियूं हवाऊं जेके लॻंदियूं आहिनि उहे पिणु कन्वेक्शन जे करे ई थींदियूं आहिनि। इन ई अमल जे करे पखी बि हवा में कलाकनि ताईं उॾामंदा रहंदा आहिनि। पखीअ जो असां मिसाल ॾिनो हुयोसीं त उहो पखी जेको आहे बग़ैर पर हणण जे मुसलसिल हवा में कीअं उॾामंदो रहे थो, ॼण त उहो सिर्फ़ु तरंदो आहे पियो। इहो इन जे करे ई थींदो आहे छो त इन जे परनि जे हेठां हितां जेका आहे उहा गरम हवा जेका मथे वञे थी पई कन्वेक्शन वारी, इहे उन्हनि ते बसि पर खोलींदो आहे ऐं उहा गरम हवा मुसलसिल इन खे खयूं हलंदी आहे पई, इहो उॾामंदो आहे पियो। ऐं ईअं ई वरी सी ब्रीज़ यानी नसीम बहर ऐं जेको आहे सो लैंड ब्रीज़ ज़मीन वारी जेका थधी हवा या नसीम बहर, उहे बि इन कन्वेक्शन जे करे ई पियूं लॻंदियूं आहिनि। असां सिज मां रोशनी बि लहरुनि वारे अमल रेडिएशन जे ज़रिए हासिलु कंदा आहियूं। हीअ जेका असां ॻाल्हि कईसीं त सिज मां जेका गर्मी अचे थी उहा कंहिं बि हवा, पाणियाठ या सॉलिड शइ जी मदद खां सवाइ अचे थी। इन तरीक़े खे असां रेडिएशन वारो अमल सॾियूं था। असां ही बि पंहिंजे हिकु वीडियो लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त मुख़्तलिफ़ रंग गर्मी खे मुख़्तलिफ़ मिक़दार में जज़ब कंदा या वापसि मोटाईंदा आहिनि। हिकिड़ो कारे रंग जो कपिड़ो जेको आहे उहो रोशनी जा, गर्मी जा जेके रेडिएशन्स आहिनि उहे तमामु घणा जज़ब कंदो आहे। घणा जज़ब करण जे करे छा थींदो आहे त इहो जीअं घणो एब्ज़ॉर्ब कंदो त तीअं वरी घणो इहो वरी रेडिएट बि कंदो। जीअं घणी गर्मी खणंदो ओतिरी गर्मी घणी कढंदो बि। जीअं कारो कपिड़ो पातल माण्हूअ खे जीअं उहो पाईंदो आहे त उनखे घणी गर्मी महसूसु थींदी आहे, इन जे करे जो उन कारे कपिड़े घणी गर्मी जज़ब बि कई आहे। सो असां इहो पढ़ियो होसीं त गर्मीअ जा सुठा जेके जज़ब कंदड़ हूंदा आहिनि उहे ई गर्मीअ खे वरी सुठे तरीक़े सां ख़ारिज कंदड़ हूंदा आहिनि। पर अछो रंग जेको आहे उहो घणी गर्मी कोन खणंदो आहे, गर्मी जे शुआनि खे, रेडिएशन्स खे वापसि बेक करे छॾींदो आहे। इन जे करे अछे रंग जो कपिड़ो जेको आहे उहो असांखे कारे जी निस्बत सां
थधो लॻंदो आहे, एतिरो घणो गरम कोन लॻंदो आहे। इन ई सबब जे करे जेके रंग आहिनि उहे गर्मीअ खे कीअं खणनि था, कीअं रिफ्लेक्ट कनि था, मोटाए छॾनि था। असांजे गरम मुल्कनि में घरनि जो जेको रंग हूंदो आहे उहो थधो हूंदो आहे, कारो या तेज़ ब्लू कोन हूंदो आहे या ॻाढ़ो कोन हूंदो आहे, त उहो घणी गर्मी जज़ब करे वठंदो। इन जे करे हल्का रंग कबा आहिनि त जीअं घणी गर्मी जज़ब न कनि ऐं घणी गर्मी वरी माण्हुनि ॾे अंदरि घरनि में ख़ारिज न कनि। मुख़्तलिफ़ रंगनि वारे टॉपिक खां पोइ आहे असांजो आख़िरी ॿ पॉइंट्स आहिनि। हिकिड़ी आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं ईजाद करे गर्मीअ जे मुंतक़िल थियण वारे अमल खे कारआमद बणायो पियो वञे, जीअं रेफ्रिजरेटर ऐं एयर कंडीशनर वग़ैरह तयारु कया विया आहिनि। हाणे इहे जेके गर्मीअ जा असां तरीक़ा पढ़ियासीं, कन्वेक्शन वारो तरीक़ो आहे, कंडक्शन वारो तरीक़ो आहे या रेडिएशन वारो तरीक़ो आहे, उन्हनि खे इस्तेमालु कंदे साइंसदाननि छा कयो आहे त मशीनूं ईजाद कयूं आहिनि जेके कमरनि मां गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज कनि थियूं, जीअं एसी आहे ऐं कमरनि खे थधो कनि थियूं। जीअं फ्रिज आहे, उन में अंदरि शयूं रखिजनि त उन्हनि शयुनि मंझि जेका गर्मी आहे उहा फ्रिज उन्हनि शयुनि जी गर्मी कढी वठंदी आहे कन्वेक्शन जे ज़रिए, ऐं उन मां जेको कंप्रेसर हूंदो आहे उनजो उहो अंदरां जेका गर्मी निकिरी आई उनखे वरी शुआनि जी सूरत में, रेडिएशन्स जी सूरत में ॿाहिरि ख़ारिज करे छॾींदो आहे। ऐं थर्मास या वैक्यूम फ्लास्क जी ईजाद सां असांजी रोज़मर्रा ज़िंदगी में गर्मी जे मुंतक़िल थियण वारे अमल खे घटाइण वारे उसूल ते कमु कंदड़ आम इस्तेमालु थींदड़ शइ आहे। असां थर्मास जे बारे में आख़िरी वीडियो लेक्चर ठाहियो हुयोसीं, उन में तव्हां पढ़ियो हुयो त कीअं थर्मास जेको आहे उहो इनर ग्लास लेयर जो ठहियल आहे जेको अंदरी गर्मी खे ॿाहिरि कोन छॾींदो आहे, रेडिएशन्स खे रोकींदो आहे, ऐं आउटर ग्लास लेयर जेको आहे उहो ॿाहिरीं जेका गर्मी अंदरि वञे उन खे रोकींदो आहे, ऐं जेको वैक्यूम आहे उहो ॿाहिरीं गर्मी खे अंदरि अचण खां, अंदरी गर्मी खे ॿाहिरि वञण खां रोकींदो आहे। स्टापर अहिड़ो लॻल हूंदो आहे अहिड़े मवाद जो मादे जो जीअं रबड़ या प्लास्टिक हुजे त जेको गर्मीअ जो इंसुलेटर आहे उहो रोकींदो आहे, ॿाहिरीं गर्मी खे बि रोकींदो ऐं अंदरी गर्मी खे ॿाहिरि वञण खां रोकींदो आहे। आउटर केसिंग जेका हूंदी आहे उहा पिणु प्लास्टिक जी हूंदी आहे। ईअं जेको थर्मास आहे तमामु सादो औज़ार आहे, हिकिड़ो सादो सामान ठहियलु आहे, पर उहो पिणु कन्वेक्शन जे ज़रिए गर्मी खे ॿाहिरि या अंदरि वञण खां रोकींदो आहे ऐं कंडक्शन जे ज़रिए बि गर्मी जी अचु वञु खे रोकींदो आहे, त रेडिएशन्स जे ज़रिए बि गर्मी जी अचु वञु खे रोकींदो आहे। इन सां छा थींदो आहे त इन थर्मास जे अंदरि, वैक्यूम फ्लास्क जे अंदरि चांहि पई हुजे त उहा गरम रहंदी ऐं जेकॾहिं थधो पाणी पियो हुजे त उहो थधो रहंदो, छो त गर्मी जी अचु वञु कोन थी थिए। असांजो अॼोको लेक्चर जेको आहे उहो हिते ख़तमु थिए थो, जंहिंमें असां 12 पॉइंट्स जेके हुयूं बाब 8 जो इख़्तिसार उहो उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।